सांगड़ इलेक्शन कमीशन ऑफ पाकिस्तान ज़िले सांगड़ जे ज़ेर एहतमाम ज़िले काउंसिल सांगड़ में ज़िले चेयरमैन सैयद रियाज़ हुसैन शाह खुरासानी जी मेज़बानी हेठ वोटर एजुकेशन प्रोग्राम मुनक़द कयो वियो। प्रोग्राम में शहरनि खे वोट जी अहमियत तरीक़ेकार ऐं इंतख़ाबी अमल में शफ़ाफ़ियत बाबति आगाही ॾिनी वई। इन मौक़े ते ज़िले चेयरमैन सैयद रियाज़ हुसैन चयो त असीं इलेक्शन कमीशन सां गॾिजी ज़िले जे ॾोरां वारनि इलाक़नि में नादरा वेन सर्विस वसीले सुञाणप कार्ड ठहिराईंदासीं त जीअं अवाम वधीक खां वधीक वोट कास्ट करे सघनि। डिस्ट्रिक्ट इलेक्शन कमिश्नर मोहम्मद सरवर वोट जे इंदिराज जे तरीक़ेकार ते रोशनी विधी ऐं वोट जी शरह वधाइण ते ज़ोर ॾिनो। डिप्टी इलेक्शन कमिश्नर मोहम्मद उमर ईंदड़ चूंडियल नुमाइंदनि खे अपील कई त हू पंहिंजनि इलाक़नि में वोटर रजिस्ट्रेशन में इलेक्शन कमीशन जी मदद कनि। असिस्टेंट डायरेक्टर नादरा शाह नवाज़ चाचड़ नादरा जे पाक ID ऐप बाबति मुंतख़ब नुमाइंदनि खे आगाही कंदे चयो त ही ऐप ऑनलाइन ऑफिस आहे। प्रोग्राम में शागिर्द उस्ताद सिविल सोसाइटी आम शहरी वॾी तादाद में शिरकत कई। शिरकत कंदड़नि खे वोटर रजिस्ट्रेशन इंतख़ाबी ज़ाब्ता इख़लाक़ ऐं औरतुनि समेत सभिनी तबक़ात जे शमूलियत बाबति तफ़सीली ब्रीफिंग ॾिनी वई। सब्सक्राइब कयो अवामी न्यूज़ HD खे ऐं ताज़ा तरीन ख़बरुनि लाइ ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।